ज़हन में जन जे वाहे गुरु वजो वास हो पिता जे कुर्बानी पढ़ते बालक जो मन खास हो जय झूलेलाल। हर्षा मूलचंदाणी पारां अखंड सिंधु संसार फेसबुक लाइव पेज ते अज असीं मज़ो माणींदासीं भक्ति संगीत भजन संध्या जे ॿिए ॾींहं जे ऑडिशन्स जो। ऐं असां सां गॾु केतिरा ई साथी जेके पार्टिसिपेंट्स आहिनि उहे असां सां जुड़ी चुका आहिनि ऐं बिल्कुलु फुल जोश एनर्जी सां गॾु। त अचो सभिनीनि जो स्वागत कयूं, सभिनीनि जी हिमत वधायूं, सभिनीनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं। ऐं उहो कीअं करिणो आहे तव्हां सभिनीनि खे बख़ूबी ख़बर आहे। बिल्कुलु असांजे मोबाइल में जॾहिं असां फेसबुक ॾिसी रहिया आहियूं, हिन पेज खे ॾिसी रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं, इंजॉय वेठा कयूं, त हिकु लाइक जो बटण आहे, कुझु नंढड़ो सो ॻाढ़ो ॻाढ़ो सो दिलि बि आहे, हार्ट शेप। बिल्कुलु तव्हांखे जेतिरो पसंदि अचे उन हिसाब सां तव्हां पंहिंजा लाइक्स कयो, हार्ट ॾियो ऐं उन खां वधीक पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए तव्हां पंहिंजा राया बि मोकिलियो त छा कार्यक्रम जो मज़ो ईंदो। त अचो अॼु वरी शुरूआत करण खां पहिरीं हिकु भॼन ॿुधण खां पहिरीं असां हिन कार्यक्रम जो आयोजन जेके केतिरो सुहिणे नमूने करे रहिया आहिनि, जंहिं हिन कार्यक्रम जी नींव रखी आहे, त स्वागत कयूं ऐं उन्हनि खे नींड ॾियूं था त फ्रंट स्क्रीन ते अची वञनि आदरणीय श्री ज्ञानचंद लालवाणी जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। संत शिरोमणि हिरदाराम साहब जी वॾी कृपा दृष्टि आहे असांजे मथां कि उन्हनि जे मार्गदर्शन में असां पंहिंजो कार्य करे रहिया आहियूं। जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, जेकी लिस्ट फाइनल थी वई, उन खां पोइ हाणे ॾाढनि ई ॿारनि जी अञा अची रही आहे कि असांखे बि भाग वठिणो आहे। अरे वाह, इहा त असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि ॿारनि खे हिम्मत आई आहे कि हा असां बि ही प्रोग्राम ॾिसी करे पंहिंजो परफॉर्मेंस ॾियूं, कोशिश कयूं। हा, ॿारनि में उत्साह आहे। असांजो मक़सद बि इहो ई आहे कि ॿारनि खे मंच ॾियूं। ॿार आहिनि धीरे धीरे अगरि उनखे मौक़ो मिले थो त कोशिश करनि था, कोशिश कंदा त अॻिते वधंदा ज़रूर। हाणे जीअं जीअं अॻिते वधंदो त अञा सुठा गायक ऐं कलाकार बि असां सां जुड़ंदा त अञा वधीक दर्शकनि खे भजननि जो संगीत जो आनंद मिलंदो। अॼु बि जेके आहिनि हाणे जेके आहिनि सुठा ई भजन गायक आया आहिनि ऐं जंहिंजो आनंद सभई मिलींदा ऐं संतनि जो आशीर्वाद वठंदा। असां बि संतनि खे अर्ज़ु था कयूं कि असांजे हासिल करे। ज़रूर ज़रूर असांजो अर्ज़ु अघाईंदा संत ऐं उहे बि मज़ो माणींदा हूंदा ऐं जेके बि हिन कार्यक्रम खे ॾिसनि ॿुधनि वेठा उन्हनि खे बि ज़रूरु हिकु उत्साह हूंदो कि कल्ह जेके नंढड़ा नंढड़ा बालक ॾिठा, नंढड़ी बालकियुनि खे ॿुधो, पर अॼु असांजो थोरो सो ग्रेड चेंज आहे। अॼु असांजे ग्रेड में थोड़ा वॾा ॿार आया आहिनि, मतिलब कि कल्ह 12 साले जे अंदरि जा 13, 14, 15, 16 साले वारा ॿार हुआ, पर अॼु असां सां गॾु 22 साले जा बि ॿार आहिनि त 30 साले जी बि बालकियूं बालक आहिनि। ऐं मूंसां गॾु मुंहिंजी साथी मीता भी जुड़ी चुकी है। जय झूलेलाल मीता। जय झूलेलाल दी। So we are back with day 2, audition day 2 of अखंड सिंधु संसार presents सिंधी भक्ति भजन competition। आज अॼु दी असां वटि जीअं तव्हां ॿुधायो वॾा ॿार बि जुड़ी चुका आहिनि त अॼु अलॻि ई लेवल जो कॉम्पिटिशन थींदो। अॼु असांखे एडवांस कुछ एक्सपेक्टेशंस हूंदी त ॾाढी वधी वई आहिनि। हा, एक्सपेक्टेशन सभिनीनि जी वधी वयूं आहिनि ऐं जेके ॻाइण वारा आया आहिनि उहे पंहिंजे फुल उत्साह ऐं जोश में आहिनि। त असां हुननि जो वधीक वक़्तु न वठंदे बसि हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾियूं हुननि खे नंढड़े में
कि असांखे सिंधी भॼन ही प्रस्तुत करणो आहे। तव्हां जेका तयारी कई आहे उहा नियमनि जे हिसाब सां बाक़ाइदा सिंधी भॼननि जी ही कई आहे ऐं बिल्कुलु तव्हां फ्रेश मूड में ॻाइजो, बिल्कुलु डिॼण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांजी हौसला अफ़ज़ाई असांजे कमेंट्स बॉक्स में सभिनीनि ऑडियंस जी, सभिनीनि दर्शकनि जी, व्यूअर्स जी कमेंट्स ईंदी रहंदियूं। असां बि तव्हांजी हौसला अफ़ज़ाई कंदा रहंदासीं। त असां सां गॾु जजिस आहिनि जूरी मेंबर्स में योगेश नामदेव जी। योगेश नागदेव जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। स्वागत आहे तव्हांजो वरी अॼु हिन कार्यक्रम में ऐं तव्हांजी आसीस सां अॼु असां सां नवां कंटेस्टेंट्स बि जुड़िया आहिनि, उन्हनि ते बि तव्हांजी कृपा रहंदी। जी ज़रूर। त असांजे साम्हूं स्क्रीन ते आहे राखी मोटवानी जी, उहे बालाघाट मां आहिनि। राखी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। राखी जी, ॾिसो तव्हांजे साम्हूं तव्हांजा जज वेठा आहिनि तव्हांखे जज करण लाइ। जी हा। कीअं पियो थो लॻे तव्हांखे फ्रंट स्क्रीन ते अॼु परफॉर्म करे? इवन तव्हां स्टेज ते भले ई घणी दफ़ा परफॉर्म कया बि हुजनि। हा, हे फर्स्ट अपॉर्चुनिटी आहे ऐं खोड़ खुशी भी थी थिए, थोड़ी नर्वसनेस भी आहे, छोकी पहिरीं बारी मां हीअं ॻायां थी सिंधीअ में, त सुठो आहे, पर नाइस एक्सपीरियंस। प्लेटफॉर्म ते तव्हां पहिरियों दफ़ो आया आहियो? जी जी हा, मां हाणे गायकी लॉकडाउन में हीअं जॉब कंदी आहियां त टाइम न मिलंदो हुयो, पर हाणे लॉकडाउन में टाइम मिलियो आहे त वरी गायकी जे तरफ़ थोड़ो। हा, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। त अॼु तव्हां बालाघाट मां आहियो, मध्य प्रदेश मां ही आहियो। तव्हांजो घणो घणो स्वागत आहे ऐं असां चाहींदासीं तव्हां पंहिंजे सुहिणे भॼन सां सभिनीनि दर्शकनि जो मन मोहींदव। जी जी ज़रूर। शुरू कयां? जी जी बिल्कुलु। जी। जी न सुध तो खे परियां जा पह पचाई चो, सुबाणे जी न सुध तो खे परियां जा पह पचाई चो, परिया हूंदा परिया वारा तू तीन जा पह पुछाई चो, सुबाणे जी न सुध तो खे परियां चाई चो। भगल भित ते वेठो आहीं, बढ़ियल वण ते वेठो आहीं, मुसाफिर जे मिसल आहीं, मुसाफिर जे मिसल आहीं, लगन कूड़ा लगाई चो, सुबाणे जी न सुध तो खे परियां जा पह पचाई चो। नदीअ में लूण जी लप तूं, घड़ीअ में थी वेंदे गप तूं, वेही जगदीश खे जप तूं, वेही जगदीश खे जप तूं, जियण जा जप जपाई चो, सुबाणे जी न सुध तो खे परियां जा पह पचाई चो।
मौत मोहलत न ॾींदिया, न कुछंदिया न पुछंदिया, अचानक घुट घुटींदिया, अचानक घुट घुटींदिया, लिखी ताला लगाई चो, सुभाणे जी न सुध तोखे, परीअं जा पह पचाई चो, परीअं हूंदा परीअं वारा, तू तिन जा पह पुछाई चो, सुभाणे जी न सुध तोखे, परीअं जा पह पचाई चो, सुभाणे जी न सुध तोखे, परीअं जा पह पचाई चो। सदगुरुदेव महाराज। जय जय झूलेलाल। जय झूलेलाल। मतलब कार्यक्रम जी शुरुआत में ही एकदम भक्तिमय माहौल, तव्हां एकदम रमे छॾियो, असांखे बि पंहिंजे भॼन सां गॾु ॾाढो आनंद आयो, ॾाढो आनंद आयो। सुभाणे जी न ख़बर तोखे, परीअं जा पह पचाई चो। वाह, छा चइजे, छा चइजे, तमामु सुठा बोल। वर्थ इट, समझी, मतलब ॿुधण में ही लगे तो हाँ असां कनेक्ट था थियूं। जी। अच्छा, ही भॼन कंहिंजो लिखियल आहे? मां सत्संग में वेंदी आहियां न, त हुते ॻाईंदा आहिनि, पर मूंखे हीअं लेखक जो पतो कान्हे केरु आहे, परंतु मां हुते ॿुधंदी रहंदी आहियां, त पोइ मूंखे खोड़ वणंदा आहिनि सिंधी भॼन न, त उहो पोइ आत्मसात कंदी आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। योगेश नागदेव जी आहिनि असांजा जजिस मेंबर्स में, त जूरी मेंबर हुजण जे नाते मां पुछणु चाहींदसि तव्हांजी कुझु सलाह हिननि खे अॻियां हिमथाइण लाइ, छो त हिननि जो पहिरियों प्रयास हो, त तव्हांजो हुननि जो कुझु आशीर्वाद मिली वञे। योगेश नागदेव जी। हे गीत राखी तव्हां कराओके ते ॻायो? जी, मां न एक्चुअली हारमोनियम बि सिखां थी, त हो हारमोनियम सां गॾु मां हुनखे जी ॻायो। अच्छा, तव्हां हींअर हारमोनियम सिख रहिया आहियो? जी जी। ठीकु आहे, तव्हां सुठो ॻायो, हिकदमि सुठी प्रस्तुति ॾिनी, तव्हांजे सुर में हुयो, ऐं जी ईअं ई अॻिते बि भॼन ॻाईंदा। जी जी। ॾिसो, इहो ई आहे, मतिलबु चवंदा आहियूं न कि भक्ति भॼन जेको मन खे शांती ॾे, उनखे ई भॼन चइबो आहे। त असां सां गॾु हिकु ॿी साथी असांजी जुड़ी आहे पार्टिसिपेंट, मीता सॾु कयूं स्टेज ते जल्दी सां। हंसिका भाटिया असां सां गॾु आहिनि। हंसिका जो स्वागत आहे। राखी, तव्हां असां सां कार्यक्रम में जुड़ा ई रहंदा, ज़रूरु तव्हां सभिनीनि ॿियनि जो बि ॾिसंदा ऐं उन्हनि खे लाइक्स एंड कमेंट्स बि कंदा, त तव्हांखे बि ख़बर पवंदी कि ॿिया कीअं वेठा ॻाइनि ऐं तव्हां कीअं ॻायो, उहो त तव्हां पंहिंजो अॻियां ख़बर पइजी वेंदी, पर ॿियनि खे बि तव्हां हिमथाईंदव त सुठो लॻंदो। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां हिन कार्यक्रम में आया, असां सभिनीनि सां जुड़िया। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय। त हंसिका। जय झूलेलाल। जय झूलेलाल हंसिका। त तव्हां बिल्कुलु तयार आहियो पंहिंजी प्रस्तुति करण लाइ? जी। कहिड़ो भॼन ॿुधाईंदव तव्हां असांखे अॼु? मां तव्हांखे उहो संत हिरदाराम जो हिकु भॼन आहे, नरेश गिड़वाणी जी जो लिखल आयल हुआ, त मां तव्हांखे उहो ॿुधाईंदसि। तमामु सुठा गायक आहिनि हू बि, ऐं ॾाढा सुठा राइटर बि आहिनि। हुननि ख़ुदि बि हिकु ॿ गीत लिखिया आहिनि, शायदि हिकु ॿ त मुंहिंजे नॉलेज में आहिनि, पर वधीक ई लिखिया आहिनि ऐं ॾाढो सुठो ॻाईंदा बि आहिनि। त ज़रूरु चाहींदासीं अॼु हंसिका भाटिया। तो टेक्निकल एरर जे कारण हंसिका ऑडियो वीडियो रुकी वियो आहे। हा, शायदि हुननि जो नेटवर्क लो हुजे या पार्टिसिपेंट आहिनि, त असां चर्चा करे सघूं, पोइ असां हंसिका खे वरी कनेक्ट कईंदासीं। हा हा, हंसिका खे असां जल्दी वरी खणी ईंदासीं। तेसि ताईं असां सां गॾु वरी
रूपेश जी आहिनि। रूपेश जी हार्दिक स्वागत है तव्हांजो हिन कार्यक्रम में। जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच। रूपेश जी 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 तव्हां भूसावल मां आहियो, महाराष्ट्र मां? जी 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 कीअं थो लॻे तव्हांखे हिन मंच ते लाइव अची करे अॼु? ॾाढी ख़ुशी थी आहे, दिल खे ॾाढी ख़ुशी थी आहे। हीअं त लाइव प्रोग्राम्स बि कंदा आहियूं फेसबुक ते, हे पहिरियों चक्कर हिन मंच सां जुड़िया आहियूं त ॾाढी ख़ुशी थी रही आहे। अरे वाह, असांखे बि ख़ुशी आहे कि तव्हां असां सां कनेक्ट थिया आहियो। त अॼु तव्हां कहिड़ो भॼन ॿुधाईंदव रूपेश जी? इहो तव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि, साईं हिरदाराम जा आशिक़ हज़ार आहिनि, साईं जन जे नाले जे। अरे वाह, अरे वाह, त थी वञे शुरूआत हिन भॼन जी। साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, असांजी शेवा क़बूल पैसल, असांजी शेवा क़बूल पैसल, असुल का आहियूं अवां जवाना, असुल का आहियूं अवां जवाना, अंगण बुहारी क़बूल पैसल, अंगण बुहारी क़बूल पैसल, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं। आवाज हथ में नसीबा हिन गरीब हिन जा, नसीबा हिन गरीब हिन जा, सच्चा हुसाईं आवाज हथ में नसीबा हिन गरीब हिन जा, नसीबा हिन गरीब हिन जा, जुड़े ते गुर ऐं सड़े पसक में, जुड़े ते गुर ऐं सड़े पसक में, जुड़े ते गुर ऐं सड़े पसक में, ये दिल बेचारे कबूल पैसल, ये दिल बेचारे कबूल पैसल, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, असांजी शेवा क़बूल पैसल, असांजी शेवा क़बूल पैसल। अवांजे नाम जो नौकर ज़मानो, हो मुंहिंजा साईं हिरदाराम, हो अवांजे नाम जो नौकर ज़मानो, खुलियल साईं महर खज़ानो, खुलियल साईं महर खज़ानो, संगत जी आन माणी अरबी, संगत जी आन माणी अरबी, संगत जी आन माणी अरबी, तुदर सच्चा साईं कबूल पैसल, तुदर सच्चा साईं कबूल पैसल, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, साईं हिरदाराम जा आशिक़ आहियूं, असांजी शेवा कबूल पैसल, असांजी शेवा कबूल पैसल, असल का आया अवां जुबानो, असल का आया अवां जुबानो, अंगण बुहारी कबूल पैसल,
बुहारी कबूल पैसन साईं हिरदा राम जहाँ आशिक आयो साईं हिरदा राम जहाँ आशिक आयो बोलो रे लाल की जय गुरु नानक देव की जय। रुपेश ॾाढो सुठो, तव्हां बिल्कुलु असां सही ॻाल्हि चई कि साईं हिरदाराम जा आशिक आहियूं। सभिनीनि खां पहिरियों त संत शिरोमणी हिरदाराम साहिब जी खे शत शत नमन। हुननि जो आशीष सदाई असां सभिनि जे मथां रहे। और असां सां कनेक्ट थी वई आहे भावना जगवाणी अची वई आहे। जय झूलेलाल। झूलेलाल। रुपेश तव्हांखे ॿुधी ॾाढो सुठो लॻो। बिल्कुलु जेकी तव्हांजी आशिकी आहे साईं हिरदाराम साहिब जी जे लाइ उहा तव्हांजी गायकी में झलके पई। थैंक यू। ऐं तव्हां जेको बि सोचो पिया कि प्रॉपरली कीबोर्ड जो वॉइस ईंदो या न ईंदो, सभु कुझु सुठे नमूने सां आयो, थैंक्स टू टेक्नोलॉजी ऑल्सो। ऐं असां सां गॾु जुड़ण लाइ तव्हांजो ॾाढो ॾाढो धन्यवाद। हाणे रुपेश खां पोइ असां सां गॾु भूमिका आहे। भूमिका जोधपुर राजस्थान मां असां सां गॾु जुड़ी रही आहे। जय झूलेलाल भूमिका। जय झूलेलाल। कहिड़ो हाल आहे? जय झूलेलाल। हिकदमि मस्त। जय झूलेलाल। अच्छा भूमिका, पहिरियों मुझे ॿुधायो तव्हां केंदा छा आहियो? स्टूडेंट आहियो? स्टूडेंट आहियां मां। स्टूडेंट आहियां। छा पढ़दा आहियो? मां 12वीं क्लास में आहियां, कॉमर्स। ओके। तव्हां कहिड़ो भॼन ॻाइण वारा आहियो? बेड़ी पार उतारे झूलण। अरे वाह। ठीकु आहे भूमिका, ऑल द बेस्ट। भजन खां पोइ वरी तव्हां सां असां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हांजे बारे में अञा असां पंहिंजे दर्शकनि खे ॿुधाईंदासीं। ठीकु आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। बेड़ी पार उतारे झूलण, बेड़ी बेड़ी पार उतारे झूलण, बेड़ी पार उतारे लालण, तू मुझे आधार झूलण, तू मुझे आधार लालण, तू मुझे आधार झूलण, तू मुझे आधार, तू मुझे आधार लालण, तू मुझे आधार, बेड़ी पार पार झूलण, तू मुझे आधार झूलण, तू मुझे आधार लालण। दरिया सुखाए हर कहलाए सहारो मगरी गम पठनी तू झूलण सुखाए हर कहलाए सहारो
लहजे तार संभाले झूलण लहजे तार संभाले लालण तू मुझको आधार झूले तू मुझको आधार वाह, सुरन जो त ॾाढो सुठो ज्ञान थो लॻे भूमिका खे। तमामु सुठो सुर खिचियो आहे तव्हां, मज़ो अची वियो। मज़ो अची वियो। और छा लाइन्स हुयूं, तूं मुंहिंजो आधार झूलण। मेन त हे ई फैक्ट आहे कि असां सिंधियुनि जे लाइ हे ई असांजो आधार आहे, झूलण ई असांजो स्वामी आहे। और वेरी ब्यूटिफुली संग। और जेको तव्हां कीबोर्ड प्ले करियो पिया, मतलब अॼुकल्ह जा ॿार, हर्षा दीदी, हिकु कम न, मल्टी टैलेंटेड एंड मल्टी टास्किंग बिल्कुल आहे। अॼुकल्ह तव्हां केवल हिन था चई सघो कि ॿार केवल सिंगिंग ई कंदा। कल असां ॾिठो हुयोसीं, तबलो हुयो, ड्रम हो, ढोलक हुयो, सिंथेसाइज़र आहे। इहे त नवां ॾिसण अचे थी न, ऐं ॿारनि जो टैलेंट बि ॾिसण थो अचे। ऐं ही हिकु मंच आहे जेको उन्हनि खे प्रैक्टिस करण लाइ हिकु मतिलबु लाइव प्रैक्टिस भी थी वञे ऐं पंहिंजो कला जो प्रदर्शन बि थो थी वञे। त इहा हुननि जे हौसला अफ़ज़ाई लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हा, हिन करे मां चवणु चाहींदमि कि जेके बि असांजा व्यूअर्स आहिनि, प्लीज़ असांजे ॿारनि खे मोटिवेट कयो, हिन वीडियो खे, लाइव स्ट्रीमिंग खे जेतिरो थी सघे शेयर कयो। और तव्हांजा कमेंट्स असांखे बि मोटिवेट कंदा और हिन नंढनि ॿारनि खे बि मोटिवेट कंदा जेको पंहिंजो टैलेंट जो पिटारो खणी करे आया आहिनि। अरे कमेंट्स जी त कमी कोन्हे मीता जी। ख़बर अथव, असां सां गॾु हिकु सिंगर आहिनि अजय मुकेश जी, जिन खे बि ही कार्यक्रम एॾो वणे वेठो ऐं ॿारनि जी प्रस्तुति एॾी वेठी वणे कि हुननि बि मतिलबु सुठा कमेंट्स कया आहिनि, ॿारनि खे हौसला अफ़ज़ाई कनि वेठा। विनायक नानकानी जी आहिनि, हरीश देवनानी जी आहिनि, गोविंद राम करमचंदानी जी जुड़िया आहिनि, ऐं भावना गुरनानी जी आहिनि। इन जे अलावा ॿिया बि केतिरा ई, प्रभुदास मूलचंदानी जी आहिनि। ॾाढो मज़ो वेठो अचे सभिनीनि खे। किशोर चेलानी जी ब्यूटीफुल सिंगिंग, पूनम खेमचंदानी वेरी गुड भूमिका। मतिलबु अलॻि अलॻि ॿारनि जे लाइ अलॻि अलॻि कॉम्प्लीमेंट्स मिली रहिया आहिनि ऐं इहे कमेंट्स ई सभिनीनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा रहंदा। ऐं स्क्रीन ते असां सां गॾु हिकु शख़्स जुड़िया आहिनि, नंबर 6 जा पार्टिसिपेंट आहिनि संतोष रूपानी जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल जी संतोष जी, तव्हां कहिड़े शहर मां आया आहियो? मां आगरे शहर मां आहियां। अच्छा, तव्हां ॾाढी ख़ुशी वेठी तव्हां सां जुड़ी करे। असांखे बि ॾाढी ख़ुशी वेठी थिए कि सभिनी शहरनि मां अलॻि अलॻि माण्हू जुड़ी रहिया आहिनि। ऐं तव्हां यूपी MP जे बिल्कुलु पासे में ई आहे।
जी बिल्कुल। कार्यक्रम मध्य प्रदेश भोपाल में लाइव वेठो थे ऐं उन में असांजा साथी संतोष रूपानी जी तव्हां छा कंदा आहियो? जी मां फ्रीलांसर म्यूजिशियन आहियां, ॿारनि खे संगीत सेखारींदो आहियां ऐं थोरो घणो झूलेलाल जो गुणगान कंदा आहियूं असीं बि। बस कोशिशि कंदा रहंदा आहियूं थोरो सो पंहिंजी आर्ट खे जेको आहे सिंधी समाज में जेको ॾिसंदा आहियूं कि एतिरा सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि त इन शहर मां ऐं ॿिए शहरनि में बि लाइव ऐं ॿियनि प्रोग्रामनि जे माध्यम सां सिंधी समाज जो नालो करियूं ऐं पंहिंजो नालो करियूं, पंहिंजे माउ पीउ जो नालो करियूं, सभिनि जो नालो करण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। तमामु सुठी सोच तव्हांजी, तव्हांजी सोच खे नमन आहे ऐं इहा ई सोच तव्हां पंहिंजे शिष्यनि में ॿियनि में बि बरक़रार कराईंदा, इन ई आशा सां गॾु। जी पंहिंजी गुरु जी राह ते ई हलनि। जी बिल्कुलु बिल्कुलु, गुरु त मालिक आहे, असीं त बसि हिकिड़ो चवंदा आहियूं ज़रियो आहियूं, बसि हिकिड़ो ॿारनि खे सुठी नॉलेज ॾियण जा ज़रिया आहियूं, जेको असां सिखियो आहे अञा ताणी उहो सेखारण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। ऐं अॼु मां छोकी सिंधियुनि जो एतिरो नालो ॾिसंदा आहियूं पूरे देश में विदेश में, जिते किथे सभु सिंधियुनि जो नालो ॾिसंदा आहियूं ऐं किथे बि असांजे इंडिया में त सभिनि खां वधीक चवंदा आहियूं कि बिज़नेसमैन ई सिंधी ॾाढा वॾा आहिनि, हर तरीक़े सां GDP में असांजो ॾाढो वॾो योगदान आहे। त अॼु सिंधियुनि लाइ ई मां हिकिड़ो गानो प्रस्तुत करण जी कोशिशि करां पियो, जेके तव्हां ॿुधंदा हूंदा। हा मां सिंधी आहियां, प्राउड टू बी अ सिंधी, ऑलवेज आउं चवंदो आहियां कि सिंधी थियण ते, पंहिंजी सिंधी भाषा ते, सिंधी ॿोली ते, सिंधी कल्चर ते फ़ख्रु हुजणु खपे। ऐं मुंहिंजी हमेशह कोशिशि रहंदी आहे कि मां प्रमोट करां जेतिरी बि सिंधी भाषा खे या सिंधियत खे पंहिंजी। त अॼु इन ई सॉन्ग जे माध्यम सां डेडिकेट तव्हांखे बि ऐं पूरे सिंधी समाज खे कोशिशि कंदसि, भुल चुक थिए त क्षमा कजो। ऑल द बेस्ट संतोष जी। थैंक यू वेरी मच। सिंध तुझी शान में, सिंध तुझी शान में, सिंध तुझी शान में मां छा गाया, तुझी पाक पिड़ीअ के मां सुरमो करे पाया, नची निहुन भाया शान सां, हा मां सिंधी आहियां, 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 बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हा मां सिंधी आहियां। अपडाला मुंहिंजा ॼाया सिंध में हुया, अपडाला मुंहिंजा अपडाला मुंहिंजा ॼाया सिंध में हुया, खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया, खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया, गॾिज सिंधी जिते, गॾिज सिंधी जिते, ओ माते सिक सां मिलिया, हा मां सिंधी आहियां,
हम सिंधी आया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले बचन तो कया मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा ओ सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म शानदार प्रस्तुति संतोष जी, शानदार। थैंक यू सो मच। ना कुछ राज भी बता रहा है वो जी तव्हां सब गॾु पिया ॻाल्हायो त हिकु हिकु करे ॻाल्हाईंदो त वधीक सवलो सम्झ में ईंदो। असां लॻे तो सब एक्साइटेड थी आहियूं तव्हांजी परफॉर्मेंस खां। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हांखे सुठो लॻियो। कोशिशि कई मां बस हिकिड़ी। ॾाढो बढ़िया लॻो। ऐं तव्हां कुछ साज भी वॼायो पिया छा? जी मां सिंथेसाइज़र प्लेयर आहियां। इन जे अलावा मां तबलो वॼाईंदो आहियां, ढोलक वॼाईंदो आहियां, ऑक्टोपैड प्लेयर आहियां, ड्रमर आहियां। मां काफ़ी सारा इंस्ट्रूमेंट्स प्ले कंदो आहियां। मुंहिंजी मेन हॉबी त इंस्ट्रूमेंट्स प्लेइंग आहे। मुंहिंजो नंढो भाउ राहुल रूपानी, उहो बि ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, ॾाढो सिंधी घटि ॻाईंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे ऐं ॻाईंदो आहे, छोकी सिंधियत सां थोरो घटि जुड़ियल आहे। पर जेको बॉलीवुड जा ऐं ॿिया जेतिरा बि शोज़ कंदो आहे, उहो पंहिंजी उन में बि प्रमोशन ॾाढो कंदो आहे पंहिंजा सिंधी भाउरनि जो, सिंधी नाले जो। ऐं मुंहिंजो कमु जेको आहे वॼाइणो आहे, त मां सिंथेसाइज़र वॼाईंदो बि आहियां ऐं कई सारा इंस्ट्रूमेंट वॼाईंदो आहियां। त ई हॉबी आहे बसि। बाक़ी ॻाइण जी कोशिशि रहंदी आहे, वधीक सुठो कोन ॻाईंदो आहियां, बसि कोशिशि कंदो आहियां। हिन ते मां ॿ शब्द चइणु चाहींदमि। वेस नगर कहिड़ा बि वसायो, कहिड़ी बि ॿोली जी पर पोइ त दिल सिंधी जाणी। जी ॾाढी सुठी ॻाल्हि। सॉन्ग ॻायो आहे ॾाढो सुठो। मां बि सिंधी बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। संतोष जी ॾाढो सुठो लॻो तव्हांखे ॿुधी करे। ऐं हाणे असां मीता छा करिणो आहे कि मां नेक्स्ट पार्टिसिपेंट खे घुरायूं? छोकी जमी कयो आहे, हाणे त मूंखे रुकण जो मन न आहे। हाणे त मूंखे बसि हिन मौज में रमणो आहे। त असां सां गॾु हाणे जुड़ी रही आहे खुशबू तनवानी। खुशबू, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ओ झूलण महर कयो पंहिंजे ॿारनि ते संसार ते, पंहिंजे ॿारनि ते संसार ते। ओ झूलण मुंहिंजा प्यारा जोतिन वारा, याद करन ता तोखे गोंदिया वारा। ओ झूलण महर कयो पंहिंजे ॿारनि ते संसार ते। जॾहिं कसुइणो तुंहिंजो दर्शन पातो आ तॾहिं क मुंहिंजे दिल खे आराम आयो आ। जॾहिं क तुंहिंजो सुहिणो दर्शन पातो आ तॾहिं क मुंहिंजे दिल खे आराम आयो आ। केर पंहिंजो केर अलाए परायो आ भेद थी मूंखे तो ही समझायो आ। ओ सतगुर मुंहिंजा प्यारा जोतिन वारा, याद करन ता तोखे गोंदिया वारा। ओ झूलण महर कयो पंहिंजे ॿारनि ते संसार ते। सुमत सिरिया नेसा तुंहिंजे बाह हुजे जाॾ निहारा बाबा तुंहिंजो धाम हुजे। सुमत सिरिया नेसा तुंहिंजे बाह हुजे
जाॾे निहारा बाबा से जो धाम हुजे, तुंहिंजे मिठड़े नाले जी मूंखे शाव हुजे, शाव हुजे, हरदम हर पल तुंहिंजो हे दीदार हुजे, ओ सतगुर मुंहिंजा प्यारा, जो तिन वारा याद करन ता तोखे गोदिया वारा, ओ झूलण महर कयो पंहिंजे ॿारनि ते संसार ते, पंहिंजे ॿारनि ते संसार ते। आयो लाल सभई चो झूलेलाल। ॾाढी स्वीट वॉइस हुई तव्हांजी खुशबू। ऐं खुशबू तुंहिंजे लाइ खूब माण्हू कमेंट्स भी करे रहिया आहिनि, वाओ खुशबू ऑसम लवली वॉइस, ॾाढा सारा कमेंट्स आया, असां ॾिठासीं स्क्रीन ते। एतिरी मेलोडियस वॉइस हुई खुशबू जी कि मूंखे बि पियो लॻे कि मां बि कुछ गाया। ऐसा ही मौको। अच्छा त भावना एक्टिंग सां गॾु गाईंदी बि आहे, अॼु असांखे ख़बर पई, त थी वञनि ॿ लाइनूं। असांजी सुंदर आहे। खुशबू तोसां मिली असांखे ॾाढो सुठो लॻो, तूं ॾाढो सुठो गायो हुई, ॾाढो बढ़िया। ऐं खुशबू जे गाने मां हिकु भावना, खुशबू जे गाने मां हिकु ॻाल्हि बि ख़बर पई कि खुशबू गोंदिया जी रहण वारी आहे। गोंदिया वारा जीवन असांखे यादि था कनि। ॾाढो बढ़िया। त गोंदिया मां खुशबू अॼु असां सां गॾु लाइव जुड़िया आहियो। ऑल द बेस्ट तव्हांजे रिज़ल्ट लाइ, घणी घणी शुभकामनाऊं सॼी टीम जे पारां। ऐं हाणे असां सां विनायका नानकाणी आहिनि। जय झूलेलाल विनायका। जय झूलेलाल। तव्हां भोपाल मां आहियो? हा। ओके, ॾाढो ॾाढो स्वागत आहे तव्हांजो असांजे अखंड सिंधु संसार जे हिन लाइव प्रोग्राम में। विनायका, अॼु तव्हां असांखे कहिड़ो भॼन ॿुधाइण वारा आहियो? अहिड़ो जोगी वा जादू हणी। ओके, तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां कुटिया विया आहियो? हाँ, ॾाढा बार। हाँ। ओके, हलो त पोइ मूंखे लॻे थो हिकिड़ो कनेक्शन, हिकिड़ो ॾाढो बढ़िया हिननि जी गायकी में उहो एक्सप्रेशन बि ॾिसण लाइ मिलंदो ज़रूरी। असां हिननि खे ॿुधऊं हाणे? बिल्कुलु। ऑल द बेस्ट विनायका। थैंक यू। संत दाराम साहिब जी की जय। अहिड़ो जोगी व्या जादू हणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी। अहिड़ो जोगी व्या जादू हणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी। ॾेई प्यार व्या पंहिंजो बणाए, तुंहिंजा वचन व्या मूंखे वणी। ॾेई प्यार व्या पंहिंजो बणाए, तुंहिंजा वचन व्या मूंखे वणी। अहिड़ो जोगी व्या जादू हणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी। कीअं तिन खे विसारियां भला, जिन जोगियुनि सां जिंदड़ी जुड़ी। कीअं तिन खे विसारियां भला, जिन जोगियुनि सां जिंदड़ी जुड़ी। मन मोटी अचनि मांगती, मुंहिंजी गुज़रे नथी का घड़ी। मन मोटी अचनि मांगती, गुज़रे नथी का घड़ी। गुर्ज मुखिया तिन जी घणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी। गुर्ज मुखिया तिन जी घणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी। अहिड़ो जोगी व्या जादू हणी, मुंहिंजी दिलड़ी खसी व्या खणी।
मने मोजी मने कुछ न थो रुगो दर्शन जी हिक प्यास आ मने मोजी मने कुछ न थो रुगो दर्शन जी हिक प्यास आ वेठी राहूं उन्हनि जूं तकिया मूंखे हे कर मिलन आस आ वेठियूं राहूं उन्हनि जूं तकिया मूंखे हे कर मिलन आस आ मुंहिंजे दिल जा आयन से धणी मुंहिंजी दिलड़ी खसी विया खणी मुंहिंजे दिल जा आयन से धणी मुंहिंजी दिलड़ी खसी विया खणी ॾेई प्यार विया पंहिंजो बणाए तंहिंजा वचन विया मूंखे वणी अहिड़ो जोगी विया जादू हणी मुंहिंजी दिलड़ी खसी विया खणी ॾेई प्यार विया पंहिंजो बणाए तंहिंजा वचन विया मूंखे वणी मुंहिंजी दिलड़ी खसी विया खणी मुंहिंजी दिलड़ी खसी विया खणी जय झूलेलाल वाह वाह मुंहिंजी दिलड़ी वई वाह वाह दिलड़ी खसे विया वाह 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 ॾाढो सुठो भॼन विनायक थैंक जी यू तव्हां कुझु सर्विस कंदा आहियो हाँ मैं जॉब कंदी आहियां HDFC बैंक में अच्छा बैंक आहियो तव्हां बि अरे वाह हिकु बैंक कर्मी हुन सां गॾु गॾु तव्हांखे ॻाइण जी फुर्सत कीअं मिली वई एक्चुअली गॉड गिफ्टेड हो शुरू खां ई भॼन कीर्तन गुरुद्वारे वञण सत्संग ते वञण त जुड़ी वियमि पोइ स्कूल में प्रोग्राम थींदा आहिनि कॉलेजिस में त उन में ॻाईंदी हुअमि त ॻाईंदे ॻाईंदे ॻाईंदी आहियां मतिलबु सिखी कोन्हे सिर्फ़ु ॻाईंदी आहियां अरे वाह पर ॾाढो भॻवान जी सुहिणो महर वाहिगुरू जी संतनि जी महर आहे की ॻाए वठंदी आहियां सदाईं गुरु बाबा संतनि भॻवाननि जी सभिनी जी महर तव्हां ते वसंदी रहे इहे शुभकामनाऊं आहिनि असांजूं ईअं दिलि सां ॻाईंदा रहो ऐं ईंदड़ प्रोग्राम्स में बि असां सां सदाईं जुड़ंदा रहो ऐं सभिनी हंधि जुड़ंदा रहो इहे शुभकामनाऊं आहिनि त हंसिका असां सां वरी जुड़ी वई आहे मीता हाँ बिल्कुल हंसिका तव्हांजो माइक अनम्यूट हाँ थी वियो आहे त आफ्टर दैट टेक्निकल ग्लिच हंसिका कहिड़ी ॻाल्हि न आहे असां ॿीहर स्टार्ट कंदासीं त तव्हां रेडी आहियो यस ओके ऑल सेट गो जय झूलेलाल हंसिका ॾाढी सुठी प्रस्तुति हंसिका मां चाहींदसि की तव्हांखे आशीर्वाद ॾियण लाइ असांजो ज्यूरी मेंबर योगेश नागदेव जी असां सां गॾु आहिनि योगेश जी मां अॼु जेके असां सां नया श्रोता नया दर्शक हिन फेसबुक लाइव पेज ते जुड़िया आहिनि मां सभिनि खे ॿुधाइणु चाहींदसि त योगेश नागदेव जी ख़ुदि हिकु बैंक कर्मी आहिनि ऐं गॾोगॾु संगीत जी हिननि क्लासिकल संगीत जी सिखिया बि वरिती आहे ऐं ॾाढा सुहिणा गायक बि आहिनि ऐं उनजो नमूनो त छा चइजे लाइवली असां उन्हनि खे घणी दफ़ा ॾिठो आहे ॿुधो आहे ऐं कल्ह बि असांजे दर्शक आहिनि उन्हनि जी गायकीअ जो मज़ो माणियो हो त अॼु तव्हांखे कीअं पियो लॻे नागदेव जी अॼु जा जेके पार्टिसिपेंट्स आहिनि अॼु थोरा मैच्योर आहिनि एज में थोरा वॾा आहिनि अॼु कैटेगरी अलॻि ग्रुप आहे त तव्हां छा सजेशन्स ॾियणु चाहींदव पहिरीं ॻाल्हि त जेके अॼु जा पार्टिसिपेंट्स आहिनि उहे जेके कल्ह जा पार्टिसिपेंट्स हुया उहे ॿार हुया ऐं अॼु थोरा मैच्योरिटी लेवल हुननि जी सुठी आहे ऐं जेकी चॉइस बि कई अथनि गीतनि जी उहो बि हिकदमि पर मतिलबु प्रोग्राम खे ॾिसी उहा परफेक्ट कई अथनि जी जी हंसिका जे लाइ मां चवणु चाहींदुसि की तव्हां किथे सिखंदा आहियो छा जी मां शास्त्रीय संगीत जी शिक्षा ट्रेनिंग थी वठां किथे हिते रतलाम में मुंहिंजी टीचर आहे हिकु सुशीला व्यास मैम त हुनजे तव्हांजो बिल्कुलु ॻाइणु हिकदमि ख़ूबसूरत हुयो जेको वॉइस मॉड्यूलेशन खपंदो आहे ऐं जेके छोटी नंढी नंढी हरकतूं खपंदियूं आहिनि ॻाइण में उहे तव्हांजे ॻाइण में बिल्कुलु
स्पष्ट आहियूं। ईअं प्रैक्टिस कंदा रहो अॻियां। धन्यवाद। ॾाढा माण्हू हिन जे लाइ कमेंट बि करे रहिया हुआ हंसिका जे लाइ कि ॾाढो सुठो ब्यूटीफुल वॉइस। ऐं असां सां गॾु जेके ऑडियंस में आहिनि उहे आहिनि कन्हैया मोटवानी जी बि असां सां गॾु जुड़ियल आहिनि, कन्हैया मूलचंदानी जी आहिनि, सुनील पोटानी जी आहिनि। हे सभु असांजा रेगुलर व्यूअर्स आहिनि ऐं अॼु बि असां सां गॾु इहे ऑनलाइन जुड़ी रहिया आहिनि ऐं इहे असांजो लाइव शो ॾिसी रहिया आहिनि। इन्हनि जे अलावा बि असांजा जेका बि व्यूअर्स आहिनि असां हुननि खे बि रिक्वेस्ट कंदासीं कि तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ताकि असांखे बि ऐं ॿारनि खे पतो पए कि तव्हांखे केतिरो प्रोग्राम इहो वणे थो। हाँ, इन सां गॾु गॾु ऐं जो तव्हां जेके सुझाव बि हुजनि त उहे बि असां बिल्कुलु दिलि सां स्वीकार कंदासीं। तव्हां कार्यक्रम खे बहितर बणाइण लाइ अञा बि पंहिंजा कुझु सुझाव ॾेई था सघो त बिल्कुलु ॾाढो सुठो लॻंदो। तव्हां हिन सां ईअं लॻंदो कि तव्हां बि असांजे परिवार जा सदस्य ई आहियो। त मयूर जुड़ी विया आहिनि असां सां, मयूर डोडेजा जी। जी जी स्वागत आहे मयूर जी। बिल्कुलु बिल्कुलु। जय तव्हांजो झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांजा ख़ूब ख़ूब असां आभारी आहियूं जो असांखे हिन मंच ते पार्टिसिपेट करण तव्हां मौक़ो ॾिनो। ॾिसो, उहा त तव्हांजी क्वालिटी आहे कि तव्हां हिन मंच ते आया आहियो। जी जी, असां गुरु साहिबनि जी कृपा, गुरु नानक साहिबनि जी महिर, असीम कृपा। मयूर, तव्हां कहिड़ी सिटी मां आहियो? जी, असां गुजरात भावनगर खां। अच्छा, कल्ह बि असां वटि भावनगर गुजरात मां 2-3 पार्टिसिपेंट्स हुआ। अॼु बि असां सां गॾु गुजरात मां तव्हां जुड़िया आहियो। खूब हाँ खूब जी जी स्वागत आहे तव्हांजो। जी जी કેવું बिल्कुल। લાગે છે મયુરભાઈ તમને? બસ એકદમ જોરદાર લાગે છે। તમે તો ભાવનગર ગુજરાતના અને અત્યારે તમે ભોપાલ એમપી સાથે આ ફેસબુક લાઈવ પેજ પર જોડાયા છો। अच्छा। તમારી સાથે તમારા દોસ્તો કે સગા સંબંધી પણ આ કાર્યક્રમને જોતા હશે? હા, અત્યારે ઘરમાં એકચ્યુઅલી ગેસ્ટ આવ્યા છે કારણ કે અહીંયા અમારે એક મંદિર છે, બહુ ખૂબ નામચીન મંદિર છે, સંત वासुराम दुखभंजन। न न मां चाहींदसि इहा ॻाल्हि तव्हां सिंधी में ॿुधायो, न त मूंखे ॿिया दर्शक जेके आहिनि उहे मूंसां अची विढ़ंदा। भले जीअं बि चओ, असांखे सभिनी रीते सवलात आहे, कोई न न तव्हां सिंधीअ कोन में आहे। ई ॻाल्हायो, सिंधीअ में ई ॻाल्हायो। जी 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 जी। त हींअर घर गेस्ट अची रहिया आहिनि त हींअर मां चयो असांजी सिस्टर विस्टर आयल आहिनि, छो त हिते मेलो आहे संत साईं वासुराम साहिबनि जो। हींअर सुभाणे हुननि जी वरसी आहे त हुनजे करे असांजी सिस्टरूं सभु आई आहिनि त हींअर उहे वेठा आहिनि। बसि उन्हनि खे चयो मां हींअर ऑडिशन थो ॾियां त उहे वरी नेक्स्ट ॿिए रूम में हली हली चयूं उहे तूं ऑडिशन ॾे भले, पोइ असां अचूं था। सुठो आहे, सभिनीनि जो आशीर्वाद तव्हां सां गॾु आहे त जल्दी सां असांजा दर्शक इंतज़ारु करे रहिया आहिनि त जी चाहींदासीं जी तव्हां पंहिंजी बिल्कुलु। प्रस्तुति शुरू कयो। बोलो सतगुरु साईं हिरदाराम साहिब की जय। ये अॼु भॼन ॿुधाए रहिया आहियां भगत परमानंद जन जो, जेको हुननि जे हथनि सां लिखियो वियो आहे। ॾाढो हे भॼन मां सम्झा थो कंहिं कंहिं विरलनि ॿुधो हूंदो, छो त ओल्ड कलाम आहे जो वॾा वॾा महापुरुष संत हिते ॻाए चुकिया आहिनि। त ख़ुदि बाबा हिरदाराम साहिब जन जा अमुक अहिड़ा वचन आहिनि जो उन्हनि असांखे हिते निहाल कया हुया। उन्हनि उहे चवंदा हुया की भई गुरु नानक जेकर कंहिंखे तकलीफ़ हूंदी उन्हनि खां वटि कोई सॉल्यूशन वठणु वेंदो त चवंदा ई हुया भई मूंखे कुझु ई कान्हे, ताक़त उहा गुरु नानक जे हथ में आहे। गुरु नानक हिकिड़ी अहिड़ी बैंक आहे जंहिंखां जेॾी महिल जंहिं टाइम ते जंहिं वक़्तु घुरंदव उहो तव्हांखे ॾेई छॾींदो। इहो उहो महिरबान सतगुरु आहे। वाह वाह। जी बिल्कुलु, शुरू कयां मां? जी जी, स्वागत। जी हो बाबा हिरदाराम विया भगती करे पंहिंजो नालो अमर बणाए, विया जोगी जोग कमाए, विया जोगी जोग कमाए। बाबा हिरदाराम विया भगती करे पंहिंजो नालो अमर बणाए, विया जोगी जोग कमाए, विया जोगी जोग कमाए, विया जोगी जोग कमाए, विया जोगी जोग कमाए। नंढपण खां जिन जे मुख में हुई राम नाम जी वाणी, राम 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 राम
नंढपण खां जिन जे मुख में हुई राम नाम जी वाणी, राम नाम जी वाणी। सत्संग में सब खे ॾींदा हुआ ज्ञान संधी सम्झाणी, ज्ञान संधी सम्झाणी। छॾे काम क्रोध ऐं लोभ मोह खे ममता व्यात मिटाए, व्या जोगी जोग कमाए, व्या जोगी जोग कमाए। बाबा हिरदाराम व्या भक्ति करे पंहिंजो नालो अमर बणाए, व्या जोगी जोग कमाए, व्या जोगी जोग कमाए। धन धन हिरदाराम, धन धन हिरदाराम। दरवेश बणी रया दुनिया में फूल कमल जीअं न्यारा, फूल कमल जीअं न्यारा, फूल कमल जीअं न्यारा। होया हरिश चंद्र जीअं दाता दानी, संतन में सुहारा, संतन में सुहारा। शुकदेव मुनि जा त्यागी बणी व्या जीवन सफल बणाए, व्या जोगी जोग कमाए, व्या जोगी जोग कमाए। बाबा हिरदाराम व्या भक्ति करे पंहिंजो नालो अमर बणाए, व्या जोगी जोग कमाए, व्या जोगी जोग कमाए। अज नगर नगर ताईं जोगीअ जी आहे अमर कहाणी, आहे अमर कहाणी, आहे अमर कहाणी। सत्संग में संत उचारींदा वेदन संधी वाणी, वेदन संधी वाणी, वेदन संधी वाणी। परमानंद भी तिन जे दर ते हरदम पंहिंजो सिरड़ो झुकाए, वया जोगी जोग कमाए, वया जोगी जोग कमाए। बाबा हिरदाराम व्या भक्ति करे पंहिंजो नालो अमर बणाए, व्या जोगी जोग कमाए, व्या जोगी जोग कमाए। धन धन हिरदाराम, धन धन हिरदाराम, धन धन हिरदाराम, धन धन हिरदाराम। बोलो बाबा हिरदाराम साहिब की जय। वाह वाह, व्या जोगी जोग कमाए। आहा, ॾाढो सुठो कलाम, बिल्कुलु नओं हो असांजे लाइ बि। न इहो मैडम इहो जाम झूनो कलाम आहे, पर मां जीअं तव्हांखे ॿुधायो इहो कलाम को विरलनि विरलनि माण्हुनि ॿुधो हूंदो, छो त सफ़ा मतिलबु इलाही टाइम झूनो कलाम आहे। वॾा वॾा संत महापुरुष इन कार्यक्रम जे ज़रिए असां बि भाॻनि वारा थी वियासीं इहो कलाम ॿुधी करे। जी जी बिल्कुलु। ऐं नेक्स्ट हाणे असां सां शिवानी तोलानी कनेक्ट थी रहिया आहिनि। शिवानी, तव्हां असांखे ॿुधी था सघो? शिवानी माइक माइक भी हिननि जो म्यूट आहे। ओके, कीर्ति आहूजा आहिनि असां सां गॾु इंदौर मां। जी जी कीर्ति, तव्हां जी कीर्ति बिल्कुलु रेडी, तैयार? जी जी त शुरू कजे। जी कीर्ति आहूजा जी 8 नंबर जी कंटेस्टेंट इंदौर मां। अलख जे बेड़ो तार मुहिंजो
वेरी ब्यूटीफुल हिस्ट्री सुठी वॉइस हुई तव्हांजी, तव्हांजे लाइ एतिरा ब्यूटीफुल कमेंट्स अचनि पिया। मां हुई चैट में ॾिसां पई, ॾाढी सुठी वॉइस तव्हांजी। थैंक यू। थैंक यू। एंड मां हे बि ॿुधाइणु चाहींदमि जेको असां अॼु कंडक्ट करे रहिया आहियूं ऑडिशन डे 2, हिननि पार्टिसिपेंट्स खे जेका जज कंदा असां जूरी मेंबर्स आहिनि, असां हुननि खे बि थैंक्स करणु चाहींदासीं। असां सां गॾु जुड़ियल आहिनि अर्पित लालवानी जी, योगेश नागदेव जी ऐं दिलीप लालवानी जी। हो बि हिन प्रोग्राम के लाइव असां सां जुड़ियल आहिनि ऐं लाइव वॉच था करनि। त हे हिननि पार्टिसिपेंट्स खे जज कंदा, पंहिंजी मार्किंग्स ॾींदा, हुन जे बेसिस ते पार्टिसिपेंट्स जो सिलेक्शन थींदो फाइनल राउंड के लाइ। कीर्ति, ॾाढो बढ़िया परफॉर्मेंस रहियो। तव्हां किथे सिखंदा आहियो? जी मां पंहिंजे पिता साहब खां सिखंदी आहियां, उन्हनि जो नालो कमल आहूजा आहे। ओके। जो भाउ बि असां सां गॾु जुड़ियल हो, हिन जे पहिरें राउंड में बि हुयो, अभय आहूजा। यस हा, ॾाढी बढ़िया प्रस्तुति। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। असांजे साम्हूं फ्रंट स्क्रीन ते योगेश जी आहिनि, बिल्कुलु चङी तरह हू कॉपी पेन खणी वेठा आहिनि, सभिनीनि कंटेस्टेंट्स जा नंबर, नाला ऐं हुननि जे साम्हूं हिननि जी मार्कूं। कॾहिं कॾहिं ख़बर अथव मूंखे पंहिंजो ज़मानो यादि ईंदो आहे, हालांकि गायकी त न, पर कॾहिं स्कूल में कुझु ॿिया कॉम्पिटिशन्स ऐं अहिड़ा कुझु प्रोग्राम्स हूंदा हुआ, तॾहिं असां बि ईअं कंदा हुआसीं न, त थोरी थोरी अखि त ईअं साइड में बेंच ते पवंदी हुई कि जजिस जी शिकिल कीअं, अरे हुननि जे फेस ते एक्सप्रेशन्स कहिड़ा वेठा अचनि, कोशिशि कंदा हुआसीं उहो भांपण जी कि अरे मतिलबु कुझु स्माइल आई कि न आई, ऐं मुंहिंजो उन्हनि खे परफॉर्मेंस वणियो कि न वणियो। कॾहिं एक्टिंग, कॾहिं नाटक ऐं कॾहिं ग्रुप डांस वग़ैरह असां कंदा हुआसीं, त कोशिशि कंदा हुआसीं किथे कॉपीअ ते नज़र पइजी वञे, उन पने ते नज़र पइजी वञे त असां ॾिसूं असां कहिड़े लेवल ते पहुता आहियूं। बिल्कुलु सही था चओ। त अॼु जेके असांजा पार्टिसिपेंट्स आया आहिनि न, हुननि खे बि उहा ई हुडबुड थींदी हूंदी ऐं वरी तव्हांखे ॾिसंदा हूंदा न कि तव्हां त एटलीस्ट फ्रंट स्क्रीन ते आयो त हुननि खे ख़बर थी पवे कि हिकु जज साहब असांजे साम्हूं आहिनि, पर जेके ॿ जज साहब ॿिया आराम सां हिन प्रोग्राम खे लाइव ॾिसी करे वेठा नोटिंग कनि, त उन्हनि जे लाइ बि असांजा कंटेस्टेंट्स इहो ई सोचंदा हूंदा। पर शिवानी जे फेस ते असांखे कोई फेयर ॾिसण कोन थो अचे, ठीकु आहे न शिवानी जी? जय झूलेलाल। शिवानी जी थोड़ी नर्वस आहियां। न नर्वस छा जो थियणो आहे? चलो ठीकु आहे, शुरू कयो त। माड़ी वेंती अलाइण साईं, मूंखे मूंसां मिलायो, पंहिंजो पाण सच जी राह ॾेखारियो, सच जी राह ॾेखारियो, माड़ी वेंती अलाइण साईं, मूंखे मूंसां मिलायो, पंहिंजो पाण खां विछड़ियल आहियां, सच जी राह ॾेखारियो, सच जी राह ॾेखारियो, विष विकारनि में आया उलझी, पाण खे कीअं न सुञाणो, तू आयो मन खे उजल बनायो, तन त ॾाढो चमकायो, मन खे उजल बनायो, भाई पूजा ॾाढी कई आहे, पूजा तीरथ सारा, जग त अंदर आहे समायल, बोलिया घट घट सारा, बोलिया घट घट सारा, माड़ी वेंती अलाइण साईं, मूंखे मूंसां मिलायो, पंहिंजो पाण खां विछड़ियल आहियां, सच जी राह ॾेखारियो, सच जी राह ॾेखारियो, कोई न हुजे जॾहिं संगी साथी, झूलण सचो साथी आ,
भिटकण सारी दूर कयो शर्त वांझे आई आया भिटकण सारी दूर कयो शर्त वांझे आई आया नव चुजा पी साई जगायो सुम्यल आत्मा जगायो मन मती सां कन कया थम गुरमती मोखे सिखारियो गुरमती मोखे सिखारियो नवाणी बेनती लालण सां मोखे मोई सां मिलायो तेंजो पाणी खां विशल आया सच जी राह ठायो सच जी राह जय झूलेलाल जय झूलेलाल जी शिवानी जी तमाम घणा लख थोरा तव्हांजा तव्हां असांजे कार्यक्रम में हिते तख़तपुर मां जुड़िया आहियो धन्यवाद ॾाढो सुठो ॾाढी सुठी महिनत कई आहे तव्हां बि जय झूलेलाल हाणे असां ॿिए कंटेस्टेंट खे हुन खां पहिरियों किथे सर्च कयूं हुनखे असां ॿुधाऊं मां योगेश जी खां रिक्वेस्ट करणु चाहींदमि कि हिकु भॼन ज़रूर थी वञे बिल्कुलु असांजा दर्शक बि इंतज़ार में वेठा आहिनि कि अॼु जज साहब जो भॼन कोन ॿुधोसीं असां जज साहब अॼु तव्हां कहिड़ो भॼन ॿुधाईंदव सभिनीनि खे छाकाणि त संतनि जे यादि में जी कार्यक्रम थी रहियो आहे ऐं उन्हनि खे यादि कंदे असां साईं हिरदाराम जन त इहो चवंदा बि हुया कि बूढ़े बच्चे और बीमार हैं परमेश्वर के यार चवंदा न हैं परमेश्वर के यार इनकी सेवा पाएंगे लोक परलोक में सुख अपार सुख संतन जो भी यही मैसेज हूंदो कि इन्हनि सां यारी कर इन्हनि जो यार थी वञ यार हिकिड़ो हूंदो आहे दोस्त हिकिड़ो हूंदो आहे जीअं दरवेश हूंदा आहिनि परमात्मा खे पंहिंजो यार करे सॾाईंदा त हुन ते ही भॼन आहे ऐं तर्ज हुआ आहे हरे द्वार पालो कन्हैया से कह दो इन तर्ज ते हिकिड़ो संतन जो गीत आहे संतन सां प्यारा करे ॾिस तूं यारे संतन सां प्यारा करे ॾिस तूं यारे हिते भी बहारी हुते भी बहारी हिते भी बहारी हुते भी बहारी संतन सां प्यारा करे ॾिस तूं यारे हिते भी बहारी हुते भी बहारी हिते भी बहारी हुते भी बहारी दुख सुख खां न्यारा दरवेश प्यारा आहिनि असांजे जीअ जा जियारा आहिनि असांजे जीअ जा जियारा झुके जंहिंजे दर ते दुनिया ही सारी झुके जंहिंजे दर ते दुनिया ही सारी हिते भी बहारी हुते भी बहारी हिते भी बहारी हुते भी बहारी इश्क में जंहिंजे जागन रात सारी इश्क में जंहिंजे जागन रात सारी छॾे ॿिया लॻा पा रखियऊं हिक सां यारी छॾे ॿिया लॻा पा रखियऊं हिक सां यारी ईद रोज़ जंहिंजी आहे रोज़ ॾियारी ईद रोज़ जंहिंजी
आहे रोज़ ॾियारी हिते बि बहारी हुते बि बहारी हिते बि बहारी हुते बि बहारी संतन सां प्यारा करे ॾिस तूं यारी हिते बि बहारी हुते बि बहारी हिते बि बहारी हुते बि बहारी। वाह वाह संतन सां प्यारा, इहा ही त यारी सची यारी आहे। मज़ो अची वियो। योगेश जी कोई ॻाल्हि पुछणु चाहींदमि, तव्हां असांखे जीअं कल म्यूज़िकल ऑफ द डे ॿुधायो हुयो कि हो राग पहाड़ी हुयो, अॼु असांजे लाइ हू म्यूज़िक जो हिकु फन फैक्ट कहिड़ो आहे नॉलेज जे लाइ? ही सिंपल आहे, राग भैरवी आहे। राग भैरवी। राग भैरवी। ओके, त हाणे योगेश जी अॻिते बि मां तव्हांखे जॾहिं बि असां कनेक्ट थींदासीं मां तव्हांखे हिकु फन फैक्ट ज़रूर पुछंदमि, छोकी मुंहिंजी नॉलेज थोड़ी घटि आहे म्यूज़िक में, बट मां हे फैक्ट पुछणु न मिस कंदमि। त अॼु असांजा कंटेस्टेंट्स खे बि सभिनीनि ॿुधो ऐं असांजे जज साहब योगेश नागदेव जी जेके ख़ुदि हिकु सुहिणा गायक आहिनि ऐं संगीत जी बि सुठी शिक्षा हिननि जी वरितल आहे, त इन कार्यक्रम खे ज़रूरु अॼु असांजे कमेंट बॉक्स सां लॻे वेठो ऐं लाइव जेके प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जा बि सुठा सुठा जेके अची रहिया आहिनि कमेंट्स ऐं कॉम्प्लीमेंट्स, उन्हनि सां सभिनीनि जी हौसला अफ़ज़ाई थी आहे। त भावना, मीता, सभिनीनि खे रोटीअ जी बुख लॻी हूंदी, त इजाज़त वठो सभिनीनि खां। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु जे प्रोग्राम एंड कयूं था नेक्स्ट राउंड। असांखे त छा आहे कि अहिड़ो प्रोग्राम जी खुमारी चढ़ियल आहे कि असांखे भॼन ॿुधाईंदा वञो, असां ॿुधंदा वेंदासीं, पर असांखे पंहिंजे व्यूअर्स जो बि ध्यानु रखिणो आहे। बिल्कुलु, सभिनीनि जो टाइम थी रहियो आहे ऐं अॻे ताईं ॾिसो न सभु ॼणा एॾो ख़ुशि वेठा थियनि, अॻे ताईं सभिनीनि जा कमेंट्स अचनि वेठा। प्रभुदास मूलचंदानी जी, जुरानी जी, सोनाली शंकर जी, सभिनीनि हौसला अफ़ज़ाई कई आहे, सभिनीनि जा लख थोरा। त अॼु जे कार्यक्रम खे हिते ई ख़तमु करण जी इजाज़त ॾींदा असांखे। जय झूलेलाल सभिनीनि खे।